कंबर मां महरम अली चांडियो जी ख़बर शामिल कंदासीं। कंबर डिग्री कॉलेज में बोर्ड मुतासिरन खे 5 ॾींहं गुज़रण बाद मुतासिरन खे का बि सहूलियत न मिली सघी आहे। बुख ऐं बेहाली सबब हिकु नींगरी बेहोश थी वई ऐं जंहिंखे कंबर एम्बुलेंस में लाड़काणे रेफर कयो वियो। बोर्ड मुतासिर बुख बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। अचूं त मजबूर वधीक मुतासिरन जी साहिल न्यूज़ सां थियल ॻाल्हि ॿोल ॿुधूं। बोर्ड मुतासिर आहियूं। असांखे मानी न टिकी न खाधो न पीतो न इलाज बचियो जान पुट मुंहिंजे खे बुख में तड़पा कल्ह बि चऊं अचूं था हाणे ॾेई था वञूं कोन आया बचिड़ो तड़पी अलाए छा बेहोश थी वियो बुखनि जो लाड़काणे हाणे एम्बुलेंस ते खणी आया। महिरबानी करे इन मालिक आया जो पुट इम्तियाज़ नालो अथसि। असांखे का शइ न खीमो मिलियो न खाधो पीतो न सामान न मिला ॿारों ॾींहुं वेठा आहियूं मासूम बचड़ा जायूं टई वयूं वर्षे थी वियो। अच्छा लगी पिया न राशन मिलियो आहे न को तंबू मिलियो आहे कुछ मासूम बचड़ा काॾे वञूं जायूं किरी पयूं वर्षे कुछ मिलियो कुछ भी ना बा असांखे हराम हर शइ पुट बचड़ा सभु इहो वैरानी वेठा आहियूं बुख ते हिन पाड़े वारे नंढड़े खे किराए ॾिनो इहे ईअं वेठा आहियूं। कुछ मिलियो जी न साईं न मिलियो अचनि था जेके काफ़ी माण्हू ॿ टे जेके खीमा हुया ॿ टे माण्हुनि खे जंहिंखे सटे में आहे उहे खणी हलिया विया। खीमा हिते वधीक आहिनि अचनि था जेके जंहिंखे सटे में अचनि उहे खणी हलिया था। को बि कंहिंखे नथो मिले। पट ते वेठा आहियो जी साईं पट ते वेठा आहियूं। तव्हांखे मिलियो आहे तव्हांखे मिलियो आहे हिकिड़ी जॻह ते वेठा आहियूं असांखे न दवा न दारू न तंबू कुझु बि कोन थो मिले। अलाह ताला तव्हां ख़ुशि करे। तव्हां पट ते वेठा आहियो हा साईं पट ते वेठा आहियूं। तव्हांखे मिलियो आहे न साईं असांखे अञा कुझु बि न मिलियो आहे ज़रो बि न असां वेठा आहियूं कोशिशि करे असांखे कुझु तंबू ॾियनि असां मरी आया थी ॿार बचड़ा वेठा आहिनि राति में बेसहारा वेणू वेठा राति में मानी काटी नंढड़ो कीअं आहे अंदर आहे काथे खणी आहे लालपती जब दाख़िल आहे कंजो छोकिरो कवर करे